ठकराडू ब्रेकिंग न्यूज़ ठकराडू लग संगरार थाणे जी हद ढंढी वेझो तहफ़ुज़ ख़त्म नबूअत कॉन्फ्रेंस खां वापस ईंदड़ जमीयतुल उलमा इस्लाम जे काफ़िले जे मुसाफ़िर बस खे नामालूम हथियारबंद फ़ौरू यरगमाल बणाए ड्राइवर समेत मुसाफ़िर मथां तशद्दुद करे लखे रुपया रोक रक़म मोबाइल फ़ोन ऐं ॿियो सामान फुर करे फ़रार थी विया। इतला ते जमीयतुल उलमा इस्लाम जे अॻवान मौलाना अब्दुल क़यूम मेहर जी अॻवानी में सवें कारकुननि जाइ वारदात ते पहुची पुलिस जी नाअहली ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। एहतजाज कंदड़ ड्राइवर हाकिम अली मोहतम मौलाना अब्दुल क़यूम मेहर ऐं ॿियनि ॿुधायो त तहफ़ुज़ ख़त्म नबूअत कॉन्फ्रेंस खां वापसि ईंदे ढंढी वेझो 4 नामालूम हथियारबंद रस्ता रोक करे तशद्दुद करण बाद यरगमाल बणाए बस ड्राइवर खां 1.5 लाख रोक रक़म समेत बस में सवार काफ़िले जे माण्हुनि खे रोक रक़म मोबाइल फ़ोनूं ऐं ॿियो सामान फुर करे फ़रार थी विया आहिनि। संगरार पुलिस खे बरवक़्त इतला ॾियण बावजूदि पुलिस देर सां पहुची तफ़सील वठी वापसि रवानी थी वई। हिन महिल ताईं का बि मुस्बत मोट नाहे मिली सघी। एहतजाज कंदड़नि एसएसपी सखर डीआईजी सखर समेत आला अख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई त जेसीं ताईं जवाबदार गिरफ़्तार करे फुर थियल रक़म ऐं ॿियो सामान वापसि न करायो वेंदो तेसीं ताईं एहतजाजी धरणो जारी रहंदो। ॿिए पासे एसएचओ संगरार गुल हसन सूमरो राब्ते करण ते ॿुधायो त वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील वरितनि वधीक जांच करियूं पिया।